वेलकम नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। जामशोरो में जिते टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुर्ट मुबैना तौर अगवा थी वियो आहे। ये अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। धाड़ेलाल जामशोरो वासी असदुल्ला भुर्ट के वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो आहे। जॾहिं त 3 ॾींहं अॻु टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुर्ट इस्लामाबाद सवार खणी वियो त वापसि न मोटियो आहे। ये अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। जामशोरो में जिते टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुर्ट मुबैना तौर अगवा थी वियो आहे। धाड़ेलाल जामशोरो वासी असदुल्ला भुर्ट के वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो आहे। आगाह कयूं आहे जामशोरो में जिते टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुर्ट मुबैना तौर अगवा थी वियो आहे। धाड़ेलाल जामशोरो वासी असदुल्ला भुर्ट के वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो आहे। जॾहिं त 3 ॾींहं अॻु टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुर्ट इस्लामाबाद सवारी खणी वियो त वापसि न मोटियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं जामशोरो में अली मुराद चांडियो खां। अली मुराद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जामशोरे के सैदाबाद वाले इलाके जो रवासी नौजवान टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुर्ट 3 ॾींहं अॻु इस्लामाबाद लाइ सवारी खणी रवानो थियो, जेको हिन वक़्त ताईं वापसि न वरियो आहे। जॾहिं त संदसि वालिद पीराणो भुर्ट के अणॼातल माण्हुनि फोन करे नौजवान असदुल्ला के गाड़ी समेत अगवा करण की दावा कंदे खां 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे ऐं न ॾियण की सूरत में नौजवान के क़त्ल करण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। अहिड़े मामले की रिपोर्ट मुगरी नौजवान के वारसनि जामशोरो थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। जंहिंखां पोइ जामशोरो पुलिस टैक्सी ड्राइवर असदुल्ला सां राब्ते में रहंदड़ 3 शकी माण्हुनि कमरदीन, महबूब ऐं राहिल बुलेदी के पुछा ॻुछा लाइ जेको हिरासत में वठी छॾियो आहे। मुबैना तौर अगवा ॼाणियल मुगवी असदुल्ला जे वालिद पीराणो भुर्ट सां असांजो राब्तो थियो आहे, जंहिंजो चवणु आहे त असां ग़रीब आहियूं, 1 करोड़ रुपया किथां ॾेई सघंदासीं। IG सिंध ऐं ॿिया लाॻापियल इदारा पुट जी बाज़ार लाइ किरदारु अदा कनि। मां इहो बि ॿुधाईंदो रहां त असांजो SHO जामशोरो आदम अबरो सां मामले ते राब्तो थियो आहे, जंहिंजो चवणु आहे त हीउ वाक़ियो जामशोरो न पर ओबावड़ो थाणे जी हद में पेश आयो आहे। नौजवान असदुल्ला घुमण लाइ पंहिंजे पाड़ेसरी दोस्त मुरीद ख़ासकरी सां रवानो थियो हो। जेके उते उबावड़े में तरसिया हुआ, उते को उन्हनि जो पाण में तकरार थियो, जंहिंखां पोइ खेसि मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। ठीकु आहे अली मुराद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।